क़ुबो सईद ख़ान में WHO पारां उरड़ी खां बचाव जा टुका लॻाइण ऐं पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण लाइ जागृता रैली कढी वई। WHO CPO ताहिर जागीराणी मक़बूल चांडियो इस्पताल जे MS डॉक्टर गुरु ॾिनो। डॉक्टर अशोक कुमार, ज़ुल्फ़कार बरोई ऐं ॿियनि जी अॻवाणी में तालका इस्पताल खां शहीद बेनज़ीर भुट्टो चौक ताईं हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी रैली कढी। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त उरड़ी ख़तरनाक बीमारी आहे जेका 5 साल खां घटि उमिरि जे ॿार ते हमिलो कंदी आहे, जंहिं करे ॿारनि में सख़्त बुख़ार ऐं जिस्म ते निशान वाज़े नज़र ईंदा आहिनि। हिननि उरड़ी खां बचाव लाइ टुका हणाइण लाइ WHO जे क़ाइमु टीमुनि ऐं सेंटरनि तां पंहिंजे 5 सालनि खां घटि उमिरि जे ॿार खे टुका हणाइण लाइ जागृता ॾिनी। हिननि पोलियो बाबति वधीक चयो त ज़िले कंबर शहदाद कोट जे तालके क़ुबो सईद ख़ान ऐं एनवायरमेंटल सैंपल पॉज़िटिव मौजूदु आहे ऐं पोलियो हिकु ख़तरनाक बीमारी आहे जंहिं सां मासूम ॿार माज़ूर थी वेंदा आहिनि। पोलियो खां बचाव जे लाइ पंहिंजे 5 सालनि खां घटि उमिरि वारे ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा पीआरे पूरी ज़िंदगी जी माज़ूरी खां बचायो वञे। हिननि अज़म कंदे चयो त असां पारां शहर तोड़े ॿारहाड़ी झरझंग वञी मासूम ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरींदासीं त जीअं पोलियो खां पाकिस्तान थी वञे। नाज़रीन, ही हुई हिन वक्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉगिन थियो ऐं अपडेट रहो।